यार मुझे परेशान आज यार चौथो डी आ मुझो यार मिर्चू ना लबे तो यार गोले गोले थक जी पियो तू बुधाए तो के खबर आ ना यार रमू मां कोने खबर यार डाढो परेशान है गोले गोले थक जी पियो यार डाढो बोर लगो पियो अले काथे आ खबर नथी लगे घर वयो मुझो अबू मिलो जेबते हर भी ना है वधी यार सांस तो अले काथे आ आज तालू दिसो हाल यार यो के बेली कर अस्सलाम वालेकुम आलम खान चाल वाला बाबा यो खैरा जी मां फोन कई तेने मिर्चू छोरे जे छा कयूं ये तो मन ही न तो मां फुर कई न है जी हाँ ये कर तू शाम जो टाइम कढे बंगले ते अच पियो हाँ ठीक है भला काथे यार सुबह कढी जलेबी न खादे जलेबी उठा सिक्की मरी गया जलेबी न सवा अचन जी कर जलेबी जरूर वठी ठीक है हमरा बिटवा मोबाइल ते ॻाल्हाईंदो पियो ने का मोबाइल छो न कसा हाँ इने क्या तो हा 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 चाल आ खुशा खुश रो खैर मैं मोबाइल ते मैं थोड़ो गलाना वा कसा हाजुर भाई ॻाल्हाए वठो कोई ॻाल्हि कोन्हे अरे काढे दा मोबाइल काढे झल मोबाइल खणी ना ॾियां सा मोबाइल न वञे या भलाई जो वक्त ही ना आजकल मोबाइल यार हलो आता थी वडो रेट कंदो आज मार्केट में बेचास तो वाह जो मजा वठा तो आलम खान जो तो खैर है ना जी मोर खान खैर लगो पिया मुख्य तू घुरायो है जी मां ता के इंजे लाए घुरायो त मिर्चू जो छा कजे मोर खान तो मुझे हाथ में जो तो पो बंदोबस्त मां कंदो मास यो कयूं था पर हाँ मुके जो तारुफ कौन करायो ये केड़ा है मुस्तफा है मुझे दोस्त है अच्छा मुस्तफा छा हाला अल्हम्दुलिल्लाह खुशा वाला नाम जायो है हां हाने मां मिर्चू के घुराया तो मिर्चू के वठी वन जिरेस डीडे रे सालम खान है रे उमर खान को सुझाव है मिर्चू सुठो तीनी में थी या चोरी कबूल करना एड़ो अशर करना माई कि याद रखने अरे तो एलो ठाव भाई मिर्चू सामने दे ओ रेस मिर्चू मुके धक मारे भाजियो छा मिर्चू तक धकणी भाजियो जी रेस वञण तू पंहिंजी पटी कराए वनी इनके ॾिसूं था पोइ आलम खान हाणे जो छा कजे मिर्चू त भाजियो मोर खान यो मुस्तफा जो काम है मुस्तफा ते जिम्मे लाइंदो आलम खान ऐं मोर खान इहो मिर्चू काबू करण मां ॼाणा थो इहो तव्हां ज़िम्मो मूं ते छॾे ॾियो ठीक है मुस्तफा यो ॾिसूं था खैर ताई मिर्चू छाजले भेजो न एतर भी काथे वने त गोले गोले मां थकी पियो खैर ना है रमू वधिक मां तोखे ॿुधायां थो छा मसलो आहे आज काथे वयो था एडी जाते